अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन प्रैक्टिकल पार्ट में वरी आउं तव्हांखे सभिनी खे भली ॻाल्हि चवां थो। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख्श सूमरो ऐं मां शाबती यूनिवर्सिटी ख़ैरपुर सां तालुक़ु रखां थो। ऐं हिन वक़्तु मां RBS बिज़नेस रिसर्च अकेडमी जे नाले सां हिकु चैनल रन करे रहियो आहियां, जंहिंमें मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेके सिंधी भाउर खे कमु कनि था, मुख़्तलिफ़ पढ़नि था, उन में ख़ासि तौर ते SPCC जे हवाले खां ही वीडियोज़ ठाहींदो आहियां। अॼु हिन वीडियो जेकी ॿी जेको आहे प्रैक्टिकल पार्ट आहे, जंहिंमें आउं डिस्कस कंदो त कोरिलेशन कीअं जेको आहे उहो कंप्यूट कजे। इन जी साॻी गुजराती वीडियो यानी थियोरिटिकल वीडियो बि मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त बहितर रहंदो उहो तव्हां पहिरियों उहा थोरो ॾिसी वठो ऐं पोइ तव्हां इन तरफ़ ईंदो त तव्हांखे शयूं काफ़ी आसानी सां सम्झ में ईंदियूं। जो काफ़ी सुठी वीडियो आहे जेका उहा, ऐं उनमें काफ़ी जेके इन से कॉन्सेप्ट्स डिस्कस थियल आहिनि तव्हांजे कोरिलेशन जे हवाले खां। तो बहितर इहो रहंदो पहिरियों उहा तव्हां ॾिसी करे ऐं पोइ तव्हां हिनखे ॾिसंदव त हीअ शयूं काफ़ी आसान थी वेंदियूं। अचो त असां पंहिंजे प्रैक्टिकल तरफ़ हलूं था। दोस्तो, हाणे असां उन मां डेटा कॉपी करे एक्सेल में असां पेस्ट जीअं पेस्ट कईसीं त असांखे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो रफ जेको असांखे ग्राफ मिलियो। त सभ खां पहिरियों असां डेटा खे पंहिंजो जेको असांजो ही वन तव्हां ॾिसी रहिया हो, ही वन हिन हिकु तरफ़ असांखे यानी हिन वन जे मथां या हेठां उनखे असांखे ख़तमु करणो आहे, त जीअं असांजे डेटा जो शेप जेको आहे उहो क्लीन अचे, प्रॉपर अचे ऐं ॻाल्हि सम्झ में अची वञे। अचो त इहो इनखे एडिट कीअं कयूं, इहो अमल कयूं। सभ खां पहिरियों त असां हिनखे QPE खे असां हिनखे 1 कयूं ऐं FQ खे 2 करे छॾियूं, हिनखे 3 करे छॾियूं। जीअं स्टैंडर्ड तौर ते यानी अक्सर जेके रिसर्चर या रिसर्च पेपर में ईंदो आहे त हिकु तरफ़ नाला हूंदा आहिनि, जीअं तव्हां नाला ॾिसी रहिया आहियो, ऐं ॿिए तरफ़ उन्हनि जी साॻाई रिप्रेज़ेंटेशन नालनि जी उहे नंबर करे रहिया हूंदा आहिनि। हिते 4 कयोसीं, हिते 5 ऐं हिते 6 ऐं हिते ही असांजा 7 थी विया, यानी हिकु तरफ़ ही नाला ऐं ॿिए तरफ़ नंबर अची विया। अच्छा, उन खां पोइ जंहिंमें हिन में एक्स्ट्रा शयूं आहिनि असांखे उहे ख़तमु करणी पवंदियूं। उन लाइ छा कयूं असां पहिरियों हिनखे, त हाणे ही जेके 2 सिग्निफिकेंट ऐं एन आहे, इहे असांखे गैर ज़रूरी आहिनि। ही बार बार हिन चवंदा हिनखे असां हिनखे ख़तमु, जॾहिं एन सभु साॻियो ई आहे, मिसाल हर 257 त पोइ बार बार इन जी ज़रूरत कहिड़ी आहे। इन करे असांखे इन ख़तमु करणो पवंदो। इन ख़तमु करण जो आसान तरीक़ो या सिलेक्ट करे ऐं तव्हां हिनखे ऐं पोइ राइट क्लिक कंदो, पोइ जेके जेके तव्हांजा उनजा इंस्टेट कंदा वञो। हिते बि सिग्निफिकेंट आहे ऐं हिते बि एन आहे, ही बि सिग्निफिकेंट आहे, हिते बि एन आहे, ही बि सिग्निफिकेंट आहे, हिते बि एन अची वियो। हाणे इनखे तव्हां छा करणो, हिते राइट क्लिक करे ऐं सभिनी खे तव्हां डिलीट कंदो त तव्हां ॾिसो कुझु शयूं तव्हांजी मथे अची वियूं ऐं काफ़ी तव्हांजो पैटर्न क्लियर थी वियो। अच्छा, इन खां पोइ वरी तव्हां ॾिसो त अञा ॿी किथे किथे आहे। हिते असांजो ही आहे टूल टेस्ट एन ऐं सिग्निफिकेंस एन, ऐं तंहिंखां पोइ ही सिग्निफिकेंट आहे ऐं थोरो असांखे हेठि हलणो पवंदो अञा, ऐं ही एन अची वियो। जीअं ऐं हिनखे पोइ हिते ई रखी करे कर्सर खे राइट क्लिक कंदो पंहिंजे माउस मां ऐं डिलीट बटन कंदो त इहो ख़तमु थी वेंदा। त हाणे तव्हां ॾिसो ॾाढो सुठो पैटर्न असांखे मिली वियो, काफ़ी शयूं। ऐं ही पीयर्सन कोरिलेशन ही जेको असांजो वर्टिकल कॉलम, इन जी बि का ख़ासि ज़रूरत कोन्हे, इनखे बि तव्हां ख़तमु करे सघो था। त तव्हां हिनखे डिलीट कंदो त इहो हाणे तव्हांजो कोरिलेशन हिकिड़े सुठे तरीक़े सां सम्झ में अची वियो। त हाणे असां छा कयूं, त इहो तव्हां पाण डिसाइड कंदो त हिन वन जेका आहे, इन वन जे मथां डेटा खे ख़तमु करणो आहे या हेठां वारे खे। त असां हिनखे वन वारे खे मथां डेटा खे तव्हां डिलीट जो बटन हणंदा वेंदो त इहा डेटा ख़तमु थी वेंदी ऐं तव्हांखे हिकिड़ो सुठो पैटर्न जेको तव्हांजो मिलंदो वेंदो ऐं हिते हीअ अची वियो। हाणे तव्हां ॾिसो था त हीअ जेका डेटा आहे इहो ॾाढो सुठो असांखे सम्झण में आसानी लॻी थी। ऐं ॿियो हिनखे थोरो तव्हां मथे कंदा वेंदो, हिनखे एडिट कंदो सही तरीक़े सां, त इहा अञा वधीक ख़ूबसूरत थी वेंदी, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी ऐं आसानी सां तव्हां हिनखे सम्झाए बि सघो था, या तव्हां भई रिपोर्ट कंदो किथे बि त आसानी तव्हांजा जेके रीडर्स आहिनि इन शयुनि खे सम्झी सघंदा। हाणे तव्हां ॾिठो त असांजो पहिरियों जेको शेप हुयो उहो कीअं हुयो, हाणे असांजो कीअं हिकिड़ो मैनेजेबल तरीक़े सां असांजी ॻाल्हि अची वई। त हाणे हिन तरफ़ QPE ही 1, QP फूड क्वालिटी इहो 2 आहे, हिते बि 2 आहे। ऐं हाणे हिन आसानी सां सम्झी सघूं था हिन जे पाण में रिलेशनशिप कहिड़ो आहे। ऐं पोइ तव्हां छा कंदो, हिनखे हीअं कॉपी करे ऐं हितां ऐं पोइ तव्हां हिनखे पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ तव्हां पंहिंजे वर्ड फाइल में किथे बि रखी सघो था, तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़। ठीकु आहे। अच्छा, हिन में हिकिड़ो ॿियो बि कमु थी सघे थो। अच्छा, जेकी तव्हां ॾिसो था पोइ सिग्निफिकेंट रिलेशनशिप आहे जेको तव्हां शो करणु चाहियो था, यार इहो सभ खां मां ॾाढो इंट्रस्ट आहे हिन में, त तव्हां इनखे एडिट बि करे सघो था राइट क्लिक करे, ऐं तव्हां हिन में ईंदो फॉर्मेट सेल में वञी करे तव्हां इनखे
फॉन्ट खे चेंज भी करे सघो था, बोल्ड भी, इन फॉन्ट जो कलर भी तव्हां चेंज करे सघो था। मिसाल असां जो ग्रीन कयूं था त इन में तव्हां जेको कुझु बि तव्हां में करे तव्हां करणु चाहियो त इन पोयां को बैकग्राउंड कलर त यानी हिन ॿिनि जो रिलेशन तव्हां ॾाढो सिग्निफिकेंट आहे। यानी इहो साॻियो अमल हिते करे ऐं पोइ तव्हां इनखे तव्हां टेबल जे फॉर्म में बि तव्हां खणी सघो था, या जेके तव्हां इनखे पिक्चर फॉर्म में बि कयो था त उहो बि आसान आहे। तव्हांजी कीबोर्ड में प्रिंट स्क्रीन की ज़रूरु हूंदी, उनखे त पोइ प्रेस कयो ऐं पोइ तव्हां सर्च में वञी करे पेंट जो खोलियो, PAINT पेंट, MS पेंट। हाणे असांजी पेंट असांजो खुली पियो। हाणे हिन में छा कंदासीं त या हिन प्रेस के बटन खे प्रेस कंदो तॾहिं बि अची वेंदी, ॾिसो तव्हांजी साॻी अची वई। या तव्हां हिन में फाइल में वञी करे हिते तव्हांखे या तव्हां हिनखे कंट्रोल V कंदो तॾहिं बि अची वेंदी। हाणे जॾहिं तव्हांजी अची वई त तव्हां क्रॉप हिनखे कंदो, क्रॉप जे बटन खे दबाए ऐं तव्हां जिते जिते तव्हांखे क्रॉप करे ऐं तव्हां हिनखे कट करे ऐं तंहिंखां पोइ न्यू खोलींदो ऐं न्यू में पुराणी खे तव्हां डू नॉट सेव कंदो ऐं हिन खां पोइ हीअ अची वई फाइल। ऐं हाणे तव्हां हिनखे ॾिसो त हीअ जेके डॉट्स आहिनि हिनखे तव्हां वठी करे हेसि ताईं अची वञो ऐं हिनखे तव्हां वठी करे हेसि ताईं अची वञो। हाणे हीअ तव्हां हिनखे सेव करे ऐं किथे बि तव्हां खणी ईंदो त हीअ जेको आहे तव्हांजो पिक्चर फॉर्मेट में या इमेज फॉर्मेट में तव्हां हिनखे किथे बि फिक्स करे सघो था। अच्छा, जेकी हिन लाइनियूं आहिनि पोयां इहे लाइनियूं बि तव्हांखे वरी MS एक्सेल में ख़तमु करणी पवंदियूं। त या तव्हां इनखे एक्सेल मां कॉपी करे तव्हां वर्ड में खणी वेंदव त इहे लाइनूं ख़तमु थी, उतां पिक्चर कढी करे तव्हां करे सघो था। दोस्तों ही त हुयो अॼु असांजो कोलेशन जो ट्यूटोरियल, जंहिंमें प्रैक्टिकली बि मां तव्हांखे सम्झायो त कोलेशन खे कीअं कंप्यूट कजे, इनखे कीअं सम्झिजे ऐं इन खां अलावा वरी इनखे एक्सेल में एडिट करे तव्हां पंहिंजी सहूलियत मुताबिक़ कीअं तव्हां उनखे पंहिंजी रिसर्च में रखी सघो था। दोस्तों इहा जेका डेटा आहे, इहा डेटा वीडियो जे आख़िर में बि पई आहे, तव्हां उहो डाउनलोड करे ऐं तव्हां प्रैक्टिस बि करे सघो था, या का डेटा डाउनलोड करे उहा बि तव्हां उन ते अमल करे सघो था। वरी बि इहा ई ॻाल्हि त दोस्तों कुझु वीडियोस मुंहिंजूं यानी लेंदी थी वेंदियूं, इन जो बि अहसासु आहे त काफ़ी वीडियो लेंदी थी वेंदियूं, शायदि तव्हां इन वीडियोस खे एतिरो ऐं जेके शायदि तव्हां इन वीडियोस खे एतिरो न ॾिसो, पर कोशिशि कयो उन पूरो वीडियो खे ॾिसो, छो जो असल मक़सदु इहो आहे त मां चवां त पूरी इंफॉर्मेशन जेका आहे उन ख़ासि टेक्निक जे हवाले खां अव्हांखे वठि हुजे, त जीअं कंहिं क़िस्म जो को बि इब्हाम या को शक न हुजे, तव्हां मुकमल तौर ते ॼाणियो त हायर ही कमु कीअं थींदो ऐं इन में कहिड़ी कहिड़ी शयूं। इन हवाले खां अॼु ही वीडियो हुई, उमेद कयां थो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेके पसंदि आई आहे त शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं त इहो वधि खां वधि मैसेज जेको आहे उहो दोस्तनि खे पुॼे त इहो वधि खां वधि मसइला आहिनि रिसर्च जे हवाले खां जेके सिंधी तहक़ीक़दान आहिनि उन जा इहे मसइला हल थी सघनि। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।